दोस्तों अॼु तव्हांजे साम्हूं नंढड़े जलाल जो एल्बम आहे 175 जेको 1999 में रिलीज़ थियल आहे ऐं हिन एल्बम जा सभई कलाम बहितरीन आहिनि ऐं हिन में हिकिड़ो ज़बरदस्त गीत आहे जेको मूंखे ॾाढो पसंदि आहे ऐं अव्हांखे बि पसंदि ईंदो। कलाम जा ॿोल आहिनि, तुंहिंजे प्यार ते मूं एतबार कयो, रखी दिल में जॻह तो धार कयो, तुंहिंजे प्यार ते मूं एतबार कयो। ऐं इहो कलाम आहे यार मोहम्मद तुमरानी जो। ज़बरदस्त गीत आहे। कुझु दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, उहे कमेंट्स शामिलु कयूं। हलो, फारूक अहमद कमेंट्स कई है, टे कमेंट्स कया हैं। भाई ये पहले यूट्यूब पे नहीं सुना था, एक सॉन्ग नहीं आया पहले। फारूक अहमद वरी लिखा है तो बहुत पहले टाइम 2001 में मैंने सुना था, बहुत ज़बरदस्त है। और अल्लाह ॾिनो जा भी आहिनि कवर, उन जो भी वीडियो ठाहींदासीं बिल्कुलु। वॾी महिरबानी, कमेंट्स कयो पिया। ऐं ॿियो कमेंट्स भी आहे, उहो शामिलु कयूं। ॿियो फारूक अहमद लिखियो आहे त हैदरनि जो मारवाड़ी वॉल्यूम 15 ठीकु आहे, उहो बि रखंदासीं। यूज़र वहीद अहमद, वॾी महिरबानी, लख एहसान, कमेंट्स कयो पिया। ऐं हिन कम जो मक़सदु इहो ई आहे तव्हांखे एल्बम जी जानकारी ॿुधाई वञे ऐं शाइरनि जा नाला, कलाम, कहिड़े साल में आयो एल्बम, सिर्फ़ु इहो कमु रखियलु आहे। काफ़ी दोस्तनि पसंदि कयो आहे ऐं उन्हनि जूं फरमाइशूं सभु पूरियूं कंदासीं। जंहिं फ़नकार लाइ चवंदो, कमेंट्स ईंदी, इंशाल्लाह उन ते वीडियो ज़रूरु ठाहींदासीं। ऐं हिन जो पहिरियों कलाम आहे, तुंहिंजे लाइ मूं सोना दुनिया छॾी। इहो वकील क़ाबिल जो कलाम आहे। ऐं उन खां पोइ आहे वाली शाह जो कलाम आहे, तुंहिंजे मुंहिंजे प्यार जी अॼु। उन खां पोइ आहे गुलज़ार शेख जो कलाम आहे, हाल मुंहिंजो ॾिसी को कर रहम जानी। उन खां पोइ आहे लौंग शेख जो कलाम आहे, ॾिठी सॼी दुनिया यारी तुंहिंजी प्यारा। उन खां पोइ आहे यार मोहम्मद तुमरानी जो कलाम आहे, तुंहिंजे प्यार ते मूं इतबार कयो, रखी दिल में दगा तो उधार कयो। ज़बरदस्त गीत आहे, मुंहिंजे पसंदि जो कलाम आहे। उन खां पोइ आहे मेहर फ़क़ीर जो कलाम आहे, यार जी निशानी कंहिंखे न ॾेखारे। उन खां पोइ आहे वरी साॻे मेहर फ़क़ीर जो कलाम आहे। कलाम जा ॿोल आहिनि, जाॾे पेर ताॾे ख़ैर। ही चवणी हिन वक़्त ताईं मशहूरु आहे कि जाॾे पेर ताॾे ख़ैर। ऐं इहा चवणी हिन वक़्त ताईं मशहूरु हले थी पई, ख़ैर सां वञे थो ख़ैर सां अचिजांइ, जाॾे पेर ताॾे ख़ैर। दोस्तो कमेंट्सूं कयो ऐं तव्हांखे जानकारी वीडियो मिलंदा रहनि। हिन खां पोइ राजा उर्स जो कोई वॉल्यूम जो जानकारी ॿुधाईंदासीं। उन खां पोइ हैदरनि जो वॉल्यूम 15 मारवाड़ी ॿुधाईंदासीं। ऐं उन खां पोइ कंहिं ॿिए दोस्त जी कमेंट्स आहे अख़्तियार अली दायो, उन जी फरमाइश पूरी कंदासीं। नंबरवार हर कंहिं जी कमेंट्स भी शामिलु थींदी ऐं उन जी फरमाइश भी शामिलु कंदासीं। ऐं नंढे जलाल जा काफ़ी सारा एल्बम मौजूदु आहिनि, उन्हनि जा वीडियो ठाहींदासीं। जलाल चांडियो, उर्स चांडियो, फौज़िया सुमरो, मशहूरु फ़नकार सरमन सिंधी, अहमद मुग़ल ऐं ॿिया जेके फ़नकार आहिनि, इंशाल्लाह सभिनी जा वीडियो ठाहींदासीं। तव्हांजी कमेंट्स जो इंतज़ारु हूंदो।